सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो। हजरत अनस बिन मालिक का मरवी हदीस साईं फरमाइन था त 7 कम एड़ा इन जो मानू जे मरण का पोइ उन जो अजुर जारी रहंदो। नमाजूं पढ़ी, रोजा रखी, हज कई, ज़कातूं ॾिनई, ये बराबर अमल सालिह आहिनि, पर तुंहिंजे ज़िंदगी ताईं इन्हनि जो अजुर तुंहिंजे चेहरे हुजण ताईं। पर 7 कम अहिड़ा आहिनि जो मरी वेंदे त मरण खां पोइ बि तुंहिंजो अजुर जारी रहंदो। अहिड़ा कम कंदो जी। पहिरियों साईं फरमाइनि मन अल्लम इल्मा, जे माण्हू को इल्म सेखारियो। इल्म पाण पढ़ियो वरी ॿियनि खे पढ़ाई, शागिर्द थिया, शागिर्दनि जा शागिर्द, उन्हनि जा शागिर्द, उन्हनि जा शागिर्द, जीअं इहो इल्म जो सिलसिलो हलंदो उन पहिरिएं उस्ताद खे अजुर ऐं सवाब पियो मिलंदो। औ करा नहरन, या के मानू का नहर खोटराई, 2 नंबर ते नहर खोटराई। औ हफिर बेरन, या 3 नंबर ते को खूह खोटराई। जैसी ते खूह मौजूद आ, मानू पानी पींदा, जानवर पखी पानी पींदा, खूह खोटण वारे के अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। या साईं फरमाइनि था ओ गरस नखला, या को खजीअ जो वण पोखे। असां वटि खजूं न आहिनि त भला असां वटि टाली त आहे न, पिपुर त आहे न, निम त आहे न, निमुनि जूं छाऊं ऐं पीरनि जूं दुआऊं। हाँ औ बना मस्जिदन, 5 नंबर ते या त मस्जिद ठहराई। औ वरस मुसाफन, या कुरान वठी रखई, या को दीनी किताब वठी पाण पढ़ई ॿियनि ताईं पहुचाई। ये मुरीद ऐलान करे 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 काकड़ो वेही वियुसि, पर किताब तहां न। औ तरक वलदन यस्तगफिर लहू बाद मौती, या पंहिंजे पुठियों औलाद सालियो छॾई जेको उन जे मरण खां पोइ उन जे लाइ दुआऊं घुरंदो आ, त मरण खां पोइ उन अबे अमड़ खे अजुर मिलंदो रहंदो, मिलंदो रहंदो। पुट जे वण पोखियई न त पाण मरी वियो, पर वण त बीठो हूंदो न, उन जो अजुर ऐं सवाब उन खे पियो मिलंदो।